नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आऊं जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। गुज़िरियल हफ़्ते मातली में हुआसीं ऐं हिन हफ़्ते भी वरी मातली में आहियूं ऐं काफ़ी चेहरा काफ़ी शख़्सियतूं मातली जूं साॻियूं आहिनि जेके गुज़िरियल हफ़्ते प्रोग्राम में हुयूं। सुघड़नि जो तइदादु तमामु घणो आहे ऐं असां वटि गुलकार ऐं हितां जा मुख़्तलिफ़ जेके मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ सियासी समाजी एक्टिविस्ट आहिनि उहे बि असां सां मौजूदु आहिनि ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो वरी साॻे ई हंध खां शुरू कजे थो जिथां गुज़िरियल हफ़्ते ख़तमु कयो होसीं। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सेठ नानक राम जी ओता कहे ऐं सेठ नानक राम असां सां वेठो आहे। अॼु उन जी मेज़बानी हेठि सॼी संगत जेका आहे सुघड़ गुलूकार ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू ऐं मोज़िज़ीन मातली जा ॿिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि खां बि हिते असां वटि तमामु परे परे खां माण्हू आया आहिनि। उन्हनि सभिनी खे अॼोके हिन सिंध कचहरी प्रोग्राम में भलीकार चऊं था, दिलि जे गहराइयुनि सां बिस्मिल्लाह जी आयो। गुलाम रसूल साहब, गुज़िरियल हफ़्ते बि प्रोग्राम कयोसीं पाण कचहरी जो ऐं ही साॻी संगत हुई, उन में काफ़ी सुघड़ रहिजी विया जंहिंजे करे वरी असां ॿिनि सुघड़नि खे बि ऐं गुलूकारनि खे बि जेको आहे सो टाइम ॾियूं, उन्हनि खे बि ॿुधूं कचहरी जो सिलसिलो किथां शुरू कजे। बिल्कुलु साईं, असां वटि लाड़पट्टीअ जा तमामु नाले वारा सुघड़ मौजूदु आहिनि। कादर बख़्श लाशारी साहिबु आहिनि, असांजा हिन पासे सुघड़ वेठा आहिनि। उन खां पुछिजे त मुंहिंजे ख़्याल में गुजारत खां शुरूआत कजे। बहितर आहे त गुजारत खां शुरूआत कजे। लाशारी साहब जेकॾहिं गुजारत आहे त बिस्मिल्लाह। गुजारत आहे सोरठ सुरमा। माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। औरत जो न। माल जी ॿधी माल जी छोड़ी, माल जी पंजोड़ी, माल जी चरी, माल जी पहरी। बचे हाँ सही वारी माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। जी अदा वारी गुजारत ॾिजो। अदा गुजारत आहे त माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। औरत जो न। माल जी आई ही तकड़ी आई, बचे जल्दी आई, सौदो करण पर फ्री न। बचे माल जी आई पंहिंजो करण औरत जो न, इनकार न। बचे इकरार। बचे माल जी आई ही तकड़ी आई, बचे हींअर आई हेर आई। माल जी आई पंहिंजो करण पोइ औरत जो न। औरत जो न। बचे औरत जो वेस, औरत जो शर्म हया पर्दो निकाब। बचे औरत जो पर्दो, औरत जो सिंगार, औरत जो नाज। बचे जी बाबा बिस्मिल्लाह। औरत जो खोल कर। हाँ खोल कर गुजारत आहे। आओ। माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। बीजल जने राजाज बादशाह जो सिर वञी वढियो हो जी। हाणे उते जी ॻाल्हि आहे त माल जी आई पंहिंजो करण औरत जो न। माल जी आहे क़ीमत, पंहिंजो आहे खून, औरत जो आहे जायज़। वाह वाह। माल जी आई पंहिंजो करण औरत जो न, चए थो त क़ीमत आई खून करण इहो जायज़ ई न। वाह सही वाह सही वाह वाह। ऐं अयाज़ लाशारी खे गुज़ारिश आहे त उहो बि कुझु अलाह जे ॾिने मां ॿुधाए ऐं गुजारतनि जो ई सिलसिलो आहे। पहिरीं गुजारत पोइ तव्हां ताईं अचूं था। जी अयाज़ सही गुजारत आहे त माल जी हल रांदि जो वण तूं। माल जी हल रांदि जो वण तूं। वरी ॿुधाइजो। माल जी हल रांदि जो वण तूं। माल जी वाड़ी, माल जी विख, माल जो वलर, माल जो गाह, माल जो ॾुधी, माल जी सिंगोई, माल जी छोड़ी, माल जी ॿधी, माल जी छॾी, माल जी वछ, मेंह ढगी, माल जी खल, कतार माल जी, पहरी माल जी, छोड़ी माल जी, ॿधी माल जी। रांदि जे यको तूं न, मोटण न, इहो ॿधो न, रहियो न। बस बस हाँ माल जी आहे मोटी आओ। मोटी हाँ। वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ताड़ी थी वञे। ज़बरदस्त। वाह साईं वाह। साईं लाइ ताड़ी थी वञे। माल जी आहे मोटी, रांदि जो आहे सतो। सतो। हाँ वण आहे सुरोली सही अंब जो वण आहे।
चए थो माल जी हल अदा राति जो वण तूं सीरा मोड़े सां ॻाल्हाएसीं अदा मोटी हल सतों सिर थो रोली तूं। वाह वाह साईं वाह, वाह वाह साईं साईं वाह। वाह। हाणे असीं सखावत आहे जेका कचारी पंहिंजी जंहिं ग्रुप ते रखियल आहे हीअ असां सुगुड़ आहियूं, असांजे इल्म जो त कुझु छे कोन्हे, अंदाज़ो कोन्हे, सॼी राति कचारी करियूं इहो पियो हलंदो। जी जी हीअ जेका कचारी पाण रखियल आहे जंहिं पंहिंजे ग्रुप ते ही सिंधी अदब कचारी ऐं असांजी सखावत लाइ ॻाल्हि सखाफ़त जी करियूं था, छो त 100 साल पूरो थींदो आहे, उन में दुनिया चेंजिंग थींदी आहे। 2019 उन में असांजो जनमु थियो, 2020 ॾिठो अॼु 23 साल थी विया आहिनि, उन खे 24 अॼु असांजा छोकिरा नौजवान थी विया आहिनि। असीं गॾिजारूं करे हज़ारी ख़र्च करे नंढा वॾा गॾु वेही प्यार सां उन खे अदब जूं ॻाल्हियूं असीं सेखारींदा आहियूं, उन में असांजो अदब इख़लाक़ थिए थो। इहा ई असांजी सखावत। शाह साहिबु इन्हनि दोस्तनि इलाही ॿुधायो आहे, शाह साहिबु त पंहिंजी लेवल रखे थो, पर असांजी लाड़पट जा अहिड़ा सुगड़ आहिनि ऐं शाइरान जेके असीं विसारे नथा सघूं, असांजी मजबूरी आहे। बिस्मिल्लाह। त आउं शेर पढ़ां थो, चए थो अजरक पटको असांजो वाह जो वेस आहे, ॾिनो असांखे मालिक सिंध देस आहे। चए थो अव्हांजे मुल्क में ॿियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, चए थो भली भूं भलारियूं भला बाग मंजस, असांजे ज़मीननि में लयूं बीठियूं आहिनि उहे बि असांजे लाइ बाग आहिनि। भली भूं भलारी भला बाग मंजस, कई रस रिहाणियूं रांदियूं ऐं राग मंजस, सिंध सदाई साई ऐं सावा साग मंजस, तेल तमामु ऐं घणो केस आहे। अजरक पटको असांजो वाह जो वेस आहे। अवी पाण में वेंदा आहियो कहिड़ी कचारी कंदा आहियो, चए थो त ॾिठ पिरियोनूं ॾोर असां वटां गुजारतनि जा ॻोला ॾिस, मरे बजाए ॿोली तुंहिंजी वेन करियो टोला ॾिस, के वेठा हुनर दोराइनि के सिंगार सम्झाइनि सोला ॾिस, के गुर जिले जी घुर गई कंहिं ॾिनो ॾास आहे। अजरक पटको असांजो वाह जो वेस आहे। हीअ अव्हांजी सखाफ़त में कहिड़ियूं शयूं आहिनि, चए थो मशहूरु मल असां वटां घुमनि पिया घोड़ा ॾिस, हथ हथनि में ॾेई हलनि पिया ऐं जवाननि संदा जोड़ा ॾिस, के वेठा नी माज़ी जी मकाल खयूं ऐं पीरसन पोड़ा ॾिस। सीं असांजो पुराणो वक़्तु अहिड़ो 5000 सिंध जी ताज़ीम पुराणी असांखे दौर ॿुधाइनि था। के वेठा न माज़ी जी मकाल खयो पीरसन ऐं पोड़ा ॾिस, कंहिंखे ओडियल अजरक ऐं कंहिंखे खथो खेस आहे। अजरक पटको असांजो वाह जो वेस आहे। ॿियो चए थो छा आहे, चए थो त आयल महिमान खे अजरकूं पारायूं असीं, इहो असांजो रवाज़ आहे। आयल महिमाननि खे अजरकूं पारायूं असीं, कंधे ख़र्च केतिरो नथा लारायूं असीं, कचारियुनि में कलाम ॻारायूं असीं, ॾिनो इस्माल आगे असांखे उबेस आहे। अजरक पटको असांजो वाह जो वेस आहे, ॾिनो असांखे मालिक सिंध देस आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त लाशारी साहब। प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं, अञा सुघड़ आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि आहिनि, उन्हनि खे ॿुधबो। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी वठूं था साही, ऐं साही खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार मातली में मौजूदु आहियूं ऐं मातली में कचहरी जो सिलसिलो, सिंध कचहरी जो सिलसिलो, सेठ नानक राम कोहिस्तानी उनजी जेको आहे सो हिते ओताक आहे, उन ते अॼु ई सभु ख़ूबसूरत चेहरा परे परे खां आयल पंहिंजा सकाफ़ती वेस वार अजरक टोपियूं पाए ऐं इहे असांजूं रलियूं ऐं विहाणा जेको असांजो कल्चर आहे सकाफ़त आहे, उहो साॻियो ई सिस्टम वरी हीअ ओताक सेठ नानक राम जी वॾी महिरबानी आहे जो हुन असांखे गुज़िरियल साल जीअं अॼु बि हिन साल बि असांखे घुराए ऐं सभिनी खे मिलण जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे। ग़ुलाम रसूल खान दोस्त सुघड़ आहिनि, ॾाढी सुठी जेको आहे शाइरी बि आहे उन्हनि जी सोनी सिन्फ़ ज़बरदस्त आहिनि। ऐं ॿियो शेर मोहम्मद दिलकश लंजवाणी मीरपुर ख़ासि खां आया आहिनि, उन ख़ासि शाइरी सिंध टीवी जे लाइ कई आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त उन खां ॿुधूं त वधीक बहितर थींदो। बिस्मिल्लाह जी बाबा शेर मोहम्मद दिलकश साहब। झका जोहर थिया जानी जॾहिं झलकार थियो तुंहिंजो, वाह वाह, खुली खुशबू खथूरी जी हुस्न हुबकार थियो तुंहिंजो, वाह साईं वाह। जॾहिं पोशाक पिर पाई त घूरुनि खां अॻे घाई, तपायो ताब सां ताईं चशम चिबकार थियो तुंहिंजो, कजां वेसा विसोड़नि ते मिठा वेहान मूड़नि ते, चरिथ सियार चूड़नि ते छिरनि चिमकार थियो तुंहिंजो, लिखम तोले ख़त खासो पिरी प्यारा न कर पासो, मिठन माखी न मट मासो चपन चिणकार थियो तुंहिंजो, वाह साईं वाह। लिंगन पासे लॻा लाटूं वतां विझला झलियूं वाटूं, लॻियूं दिलकश शमह शाटूं चोॾस चमकार थियो तुंहिंजो, वाह 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 साईं वाह। साईं जेको स्पेशली तव्हां सिंध टीवी जे लाइ जेको शहर ठाहियो आहे उहो असांखे ॿुधायो। सिंध संदो सिंगार सिंध टीवी, सिंध संदो सिंगार सिंध टीवी,
मच कचहरी तार सिंध टीवी। वाह साईं वाह। सुहिणी पंहिंजी आहे सकाफ़त पधरी, सिंधियुनि जी आ सार सिंध टीवी। वाह वाह। बुढ़ड़ा तोड़े जवान सभु ॾिसनि था, नंढड़ा घुरनि था ॿार सिंध टीवी। सचो सौदो उल्फत वारो आहे, मोहब्बत जो मयार सिंध टीवी। गर्मी सर्दी गॾु हमेशह आहे, नाहे असां खां धार सिंध टीवी। वाह साईं वाह। हर दिल खे थी मोहे अहिड़ी आहे, जहिड़ी माखी लार सिंध टीवी। तुंहिंजी मुंहिंजी सोच इहा ई आहे, बेहद बाग बहार सिंध टीवी। मारूड़नि खे कान विसारण वारी, मारूड़नि खे कान विसारण वारी, सांगिन जी संभार सिंध टीवी। उत्तर अपर लाड़ में बि आहे, उत्तर अपर लाड़ में बि आहे, ॾिसजे थी तरपार सिंध टीवी। दिलकश खोड़ अक्स अखियुनि खे ॾिए थी, दिलकश खोड़ अक्स अखियुनि खे ॾिए थी, जहिड़ी कूंज कतार सिंध टीवी। वाह वाह, महिरबानी, ज़बरदस्त। कंहिं ॿिए सुगड़ खे ॿुधूं भला। हा साईं, हाणे साईं हिन पासे मोहम्मद बचल जमाली साहब वेठा आहिनि, नौजवान आहिनि। बिस्मिल्लाह, छा था ॿुधायो? लतीफ़ जो शेर ॿुधाईंदासीं, उन खां पोइ हिकिड़ो अज़मी ऐं दादन फ़कीर जो बि शेर। अक्सर दोस्त कचहरियुनि में वेहनि था त लतीफ़ जो ज़िक्र थिए थो, ऐं जॾहिं लतीफ़ जो ज़िक्र थिए थो त उन में अक्सर दोस्त चवनि था त लतीफ़ जेको ॻायो आहे सो सॼो क़ुरान जो तर्जुमो ॻायो आहे, ऐं इन में को शक बि कोन्हे, हक़ीक़त आहे। ऐं उन जे तवसल में इहो ई शेर पढ़नि था, जे तो बैत भाया से आयतूं आहिनि, नियो मन लाइन परियां संदे पार जे। पर आउं अञा बि अॻिते हिकु शेर पढ़ंदसि लतीफ़ जो, जंहिंमें निज क़ुरान जो तर्जुमो ऐं गॾु शाइरी आहे। मोना तूर सीना संदा सनासियन, सजदे में सैयद चवे गोॾा गोदड़ियन, अल्लाह वली लज़ीन आमनू यखरजहुम मिनल ज़ुल्माते इलल नूरे, अहिड़ी पर परन खर मूसा सैयका जोगी जुंग जलन, मादा गल बसर वमा तगा, अहिड़ी रवश रवन, कुल मन अलैहा फानी यबका बाकी कीन बचन। वाह सही वाह। मकान काब कौसैन वदना थनागा ये नमन, मुशाहिदो महबूब जो उते आदेसियन, बेयमनी बेयबसुरू बी बेविसाल वहन, बेयमशी बेयंतक था अहिड़ी चाल चलन, सैयद चवे संदन तो कल पुछी कहिड़ी बि। वाह दा वाह, ज़बरदस्त। सितम याद आयो दगा याद आई, वरी दिल ॾियण जी ख़ता याद आई, अञा थी पुछी दिल त छा याद आई, दगाबाज़ तुंहिंजी दगा याद आई। जॾहिं कख बि लख में विकाणो ॿुधो मूं, त यूसुफ जी मुंह खे बहा याद आई। वाह साईं वाह। जॾहिं झोल कंडनि सां भरिजी वियो अज़मी, त हातम जी मुंह खे सखा याद आई। वाह वाह, वाह साईं वाह। दगाबाज़ सां दिलि लॻाई मतां, सॼी उमिरि जो ग़म पिराई मतां, ॾुखे यार सां पेच पाई मतां, जो बर वक़्ति ई आज़मायल हुजे उन ई खे वरी आज़माई मतां, रखे केरु कंहिंजी नथो तिर जेतिरी, पंहिंजो राज़ ॿिए खे ॿुधाई मतां, भॼी बेवफ़ा खां तूं बेज़ार थी, ॾिसी वायसी ज़हर खाई मतां, सचे यार तां सभु कुझु सदको कजे, ज़रो पुरज़ो पुठ ते हटाई मतां। वाह सही वाह। कंहिं बेदर्द माशूक जो दादना, ख़बरदार आशिक सदाई मतां। महिरबानी। वाह साईं वाह, ज़बरदस्त। ऐं गुलाम रसूल हाणे एॾा मौसीक़ी जी तरफ़ हलिजे। बिल्कुलु। गुलाम अब्बास, असांजा गुलाम अब्बास लंजवान नौजवान रागी आहे। गुलाम अब्बास, बिस्मिल्लाह। इश्क ते बाहे बराबर, हते इश्क दा ताकत खेड़ा, बाह साड़े दी कख काने नू
इश्क साड़ी दा जेरा बाहे विसामे नाल पानी दे बाह विसामे नाल पानी दे इश्क दा दारू केड़ा यार मेरे उते चाह न रखी जिते इश्क लाई दा डेरा यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है तेरा सानू वे तो सानू लग गई पे अख्तियारी वे सानू लग गई पे अख्तियारी सीने दे विच न समाई है यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है मोहब्बत दा शोर मचाया मोहब्बत दा शोर मचाया था नाच नचाई है यार ढी लाई है यार ढी लाई है भैया सनू बे तो सनू लग गई बे अख्तियारी बे सनू लग गई बे अख्तियारी सीने दे विच न समाई है यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है इश्क अवेड़ा बहन नी देदा इश्क अवेड़ा बहन नी देदा होती गदा कर मस्त करेदा धी गदा कर मस्त करेदा घिटी घिटी च घुमाई है यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है भैया सनू वे तो सानू लग गई पे अख्तियारी वे सानू लग गई पे अख्तियारी सीने दे विच न समाई है यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है इश्क दिया आतिश या उस्माना इश्क दिया आतिश या उस्माना हो लग के वेदी लाओ मकाना लग के वेदी लाओ मकाना अर्श कनू चाई है यार ढी इश्क आतिश लाई है यार ढी इश्क आतिश लाई है भैया सनू वे तो सानू लग गई पे अख्तियारी वे सानू लग गई पे अख्तियारी सीने दे विच
गुलाम अब्बास लाइ ज़बरदस्त शाइरी भी सुहिणी ऐं आवाज़ भी सुहिणो। नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी में सिंध कचहरी जो सिलसिलो मातली शहर में जारी आहे ऐं सेठ नानकराम जी ओताक आहे, मेज़बान उहो आहे। ऐं हीअ जेके बि ख़ूबसूरत चेहरा उन में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ दोस्त असांजो मातली जो चेयरमैन साहब हिते पहुतल आहे। उनखां अलावा सुगड़ ऐं लोक फ़नकार अदीब दानिश्वर शाइर मातलीअ जी जेका सूंहुं आहे, मातलीअ जी जंहिंखे क्रीम सम्झूं, उहो क्रीम अॼु हिन प्रोग्राम में मौजूदु आहे। सिंध टीवी जो प्रोग्राम आहे सिंध कचहरी। गुलाम रसूल कुझु दोस्त सुघड़ आहिनि ऐं अॼु असांजे हिन महफ़िल में चेयरमैन साहब बि आयो आहे मातली जो, कुझु हुन सां ॿिया दोस्त बि आया आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधिजे। उन्हनि दोस्तनि खे असीं भलीकार चऊं था। ऐं असां सां गॾु अॼु जेके हिन प्रोग्राम में मौजूदु सुघड़ आहिनि, गुलाम अहमद जिंजी आहे ऐं हसन बसरी साहबु आहे, ऐं उन सां गॾु रईस लुत्फ़ निज़ामाणी साहबु असां सां गॾु आहिनि। ऐं आउं सम्झां थो त साईं बसरी खां शुरू कजे बिस्मिल्लाह त वधीक बहितरु थींदो। साईं बिस्मिल्लाह। साईं आउं थोरो हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त इन सभिनी दोस्तनि जी इहे महिरबानी, सिंध टीवी वारनि जी महिरबानी जो असांखे थोरो मौक़ो ॾिनो। मुंहिंजे सम्झ में सभु लतीफ़ पढ़ी विया आहिनि, हमर बि पढ़ी विया आहिनि, घणी कुझु ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। हाजी अहमद मला साहब जी कंहिं ॻाल्हि कोन कई आहे। ऐं हिकिड़ो गज़ल हिकिड़ो चवंदुसि मौलवी साहब जो त शाइरी दुनिया पई करे, पर मौलवी साहब जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी अदायगाई ॾिसो। मुंहिंजे सम्झण में जेॾी महिल मौलवी जो गज़ल माण्हू पढ़े थो त असां ईअं था महसूसु करियूं त मौलवी वटि लफ़्ज़ मोथाज हुआ, मौलवी मोथाज लफ़्ज़नि जो न हो। ससुई खां पुछूं चऊं ॾे ख़बर त पुनू त खजी वियो, हाणे छाजे लाइ बि दाहूं करी। चई दाहूं करियां इन जे करे थी करियां दाहूं त मुंहिंजो वर आहे ऐं हक़ जी राह ते हक़ जे पुठियां थी वञा। काड़ी बुरी ख़राबु कोन आहियां जो मूंखे केरु रोके। ससुई खे चयूं त अॻियां जबल बि अथई, सभु ॾिंगायूं अथई, ॾुखायूं अथई, ही तूं माई कीअं मटींदे, जबल त मर्दनि जा मोह भञी छॾींदो। पोइ उन्हनि सां संग कयो अथई, न तुंहिंजा रत भाई थिया न भत भाई थिया, कंहिं बि संग में तुंहिंजा उहे कोन थिया। पोइ उन्हनि जे पुठियां छो थी वञे? तॾहिं ससु चयो त मुंहिंजी मयार आहे त जतन रत भाई न भत भाई, फिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान, ऐं वेंदसि जित बि जत जतन रत भाई न भत भाई। ऐं ज़रूरु उन्हनि जे पुठियां वेंदसि। ससु चई त काफ़न मां कायो कूच मुंहिंजो के छॾे, मुंहिंजो मरण जीअण हाणे एॾे जबल मंझाए। काफ़न मां कायो कूच मुंहिंजो के छॾे, इन मुंझाणे में रंजाणी में रुआनी रात रत जतन रत भाई न भत भाई, फिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान, ऐं वेंदसि जित बि जत। जबल ते पुगी जबल ॻाल्हायसि, जबल चयसि मूंखे तूं दड़का बीठो ॾिए, ॾे ॾड़ियूं उन खे जेके मंझां कांधन कक, खणी पेर पुनल जो ऐं हलियसि मथे हक़, तुंहिंजूं ॻाल्हियूं लक ओठिन मूं सां अॻु कयूं। इहे मूंखे अॻु ई तुंहिंजा न्यापा मिलनि। पेर न ठाहियसि तॾहिं जबल ते मथां आणी पाण खे रत मां लाल करे बीह रही। मला साहब हिमदायसि थो त पेर पाणनि में न पधरो, पाण पाणनि ते हणा। पेर पाणनि में न पधरो, पाण पाणनि ते हणा। हिन कस की हुन कस तां विया घोड़ा गौरनि जी गत, न पत जत न रत भाई न भत भाई। हे भिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान, ऐं वेंदसि जित बि जत। हीअ मिसरा थोरी तवजह सां ॿुधिजो त मला जा अखर कीअं रखियल आहिनि। ससु खे चयूं त वाट वर 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 कना, वर वर वरे तियूं वर चवनि। वाट में रुगो वर अथई, तूं कीअं वर खे ॻोल्हींदे, मुड़ुस खे ॻोल्हींदे। मला हिमथायसि थो त वाट वर 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 कना, वर वर वरे तियूं वर चवनि। मला चए थो वर लंघे, इहो परियूं जबल जो वर लंघे पोइ वञी मुड़ुस खे ॻोल्ह। वर लंघे वर ॻोल्ह, वर वर न ॾींदई, वात वत जत न रत भाई न भत भाई।
हे भिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान आऊं वेंदसि जित बि जत उते आऊं कंहिंखे पुकारींदसि मला जदो पुकारण खां सवाइ कुझु कोन थींदी कंहिंखे ॾोरा पा ॾियां किथ ॾोरियां विया ॾेर ॾूर कंहिंखे ॾोरा पा ॾियां किथ ॾोरियां विया ॾेर ॾूर हे माग मार्ग मौत जहिड़ा आहिनि मंज़िल न कई मात मत जतन रत भाई न भत भाई हे भिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान आऊं वेंदसि जित बि जत माई तोखे त इश्क जी आहे ही जबल तुंहिंजे लाइ कुझु कोन्हे जबल चयसि माई मूं मर्दनि जा मूं भञी छॾिया ससी चयो मूंखे ख़बर आहे तूं ॾाढो ई पर ॾाढो ई त ॾाढनि सां कर मूं हीणी सां न कर ऐं माज़ूर औरत या ॾूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी मूं तन अंदरि ती वही जी वण वठे वाठो ई कर्म जो काठो न त पटिन केरु पंथ करे मूंखे लाचार पर जबल तुंहिंजी तां पुनू खे ॾींदसि ॾूंगर ॾुख संदाए पहिरीं गॾिजी त चवां छा चवंदे त पाण न पेर पिथूं कयूं तिरियूं छिनियूं तो रहम न पई आई रूह में कदर मुंहिंजो को ऐं वाको कंदुसि वो तूं जबल तो मूंसां चाड़ूं करी ऐं टोड़ी चढ़ंदी थी जेकॾहिं तूं ॾाढो ई त आऊं बि पंहिंजे हक़ जी राह ते वञा पई मला साहिबु चवेसि थो त आॾ तरचनि आहोड़नि खे आह सां अहमद उॾार इहे जबल कुझु कोन्हे छा कंदा तोखे आॾ तरचनि आहोड़नि खे आह सां अहमद उॾार ही बर कंदा छा भिड़िए खे भिॼणूं न मंझि बरसात सत जतन रत भाई न भत भाई हे भिरन कहिड़ी भत तिन जतन जेॾियूं हीअ जॾी कई जान आऊं वेंदसि जित बि जत जतन रत भाई न भत भाई वाह साईं वाह 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 ज़बरदस्त 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 वाह साईं वाह ज़फ़र साहिबु मुंहिंजे ख़्याल में अञा बि असां वटि ॾाढो सुठो सुगड़ वेठो आहे गुलाम मोहम्मद जी ॾाढा सुठा सुगड़ आहिनि साईं छा था ॿुधायो सभिनी पंहिंजा पंहिंजा रंग ॿुधाया आहिनि ऐं सावण फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधायां थो थोरी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सावण फ़क़ीर बेटा महबूब जे मौजज़े जो हरणी जो सावण फ़क़ीर चए थो त सारायां सचो धणी जो अलाह समंद निर्मल पंहिंजे नूर मां खड़कियो आहे खावंद निर्मल सदे नूर खे पई ॻाल्हि पसंदि दरवाज़ा दोत कया बारी कया बंदि शाह हलियो शेल ते पिरी करे पंधु आमद जा मुतां मटियो राह वठी रंद फाथ ॾिठाई फाई में सॾु कयई सरवर खे मोटी आहे मोहम्मद छॾाए मूं छोरी खे फाई मुंहिंजा फंद सॾु ॿुध सावण चवे दाहूं कयूं दर्दमंद पोइ कामल वारे कंद ॾिठो हाल हरणी जो वाह साईं वाह ॾिठाई हाल हरणी जो हली उते हेकर चयई छॾियमि नेरान निंड में कलाह कालूं कर दाहूं करियो दर्द मां जी पचे उन पर पिया आहिनि पट में के बच्चा मुंहिंजा बुर बारी उन बुख में पिया फाका कटियूं फर हादी उन हंध ते ॼणे आयसि ॼर मारे उते मासूमनि खे खाई वेंदा खर छॾाए मूं बंद मां छॾाए मूंखे बंद मां विलनि चा तूं वर हज़रत चयो हरणी खे तूं कौल मूंसां कर सिगी ईंदी सूरी ते की भॼी छॾाईंदी भर मतां भॼी वञे भउ खां वञी थिए मुनकर ते हरणी चयो हज़रत खे मुंहिंजी तोबा आहे तो दर तूं वाली तूं वसीलो तूं पाक पे उमर ॾेई खीर बचनि खे वरी कंदुसि वर मदी न मन में तूं आई मुस्तफ़ा ॾी माशर समय आहिनि सावण चयो ते जीत बि जनावर नंग पसी नर तूं छोड़े छॾ हरणी खे हुब मां मोकल ॾिनी मीर सिगी मोट सुखनि ते बचनि ॾेई खीर ऐं ज़ामन तुंहिंजो आहियां मतां थियनि दिलगीर रखिया आहिनि रहम जा मुतो थिए हथ हेर कामल कंदुसि की न की तोखे आहे ताख़ीर बारी तो बचाया मुंहिंजा साह सॻी अॻियां सुझे थी सावण चवे औखी क्याम कबीर पसी सच सीर खणी हरणी हुकुम मञो हरणी हुकुम मञो ॾिनई कोल कसम वरी ॾिस वेड़ मां तूं खावंदे ते खम कीअं न वेंदसि कोल ॾेई आहियां हेॾाॾी तुखम हली पंहिंजे हंध ते वठी हज़रत खां हुकुम वठी राह रमी ॾेई अमन जो इस्म दाह कयईं दर्द मां अहिड़े साण अज़म किरी पई कलनि ते पोइ दुड़िया करे धम धाए वठो दिंगड़ा हुई देरि न करियो दम पसूड़ा पंहिंजी जुरुली आहे रक़म विछोड़ो पियो वरे जो आयो मौत मथुम सदाईं सावण चवे आहिनि कामल तो में कम पोइ पसी गूंदर गम ॿूॿट करे बचा उथिया वाह साईं वाह वॾी महिरबानी जिंजी साहब अञा को दोस्त रहियल आहे हा साईं मीर शाहिद आज़ाद टालपुर सुठा शाइर बि आहिनि असां हिन इलाइक़े जा उन खां कुझु ॿुधूं त मुंहिंजे ख़्याल में त बहितर थींदो साईं बिस्मिल्लाह ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां थो तूं गुम आई किन घटियुनि में या लोह जे थुलियुनि पटियुनि में कंहिं तुंहिंजो पांध लिकायो आहे या रत जा ॻाढ़ा रंग ॾेई तो रूप नओं अपनायो आहे पर सिंध जो कसम सिंधूअ जो कसम हिन वहंदड़ लाल लहू जो कसम जे रूप नओं को धारियो अथई ऐं ज़ालिम खे ललकारियो अथई पोइ गभरू निंड सुम्हारियां थो ऐं उन जे रत जी लालीअ में मां तोखे ख़ूब पुकारियां थो ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां थो
तुंहिंजी राह निहारींदे मायूस कॾहिं बि न थींदुसि मां मजरू न आहिनि जज़्बा थिया अञा तोखे ख़ूब सॾींदुसि मां आ तुंहिंजो ख़्यालु विसारियो मूं इहो भुलिजी कॾहिं बि सोची मतां हर खून जे कतरे कतरे में मूं तुंहिंजो नाम लिकायो आहे तूं रत जी रांदि ॾिसण थी चाहीं मूं खेल इहो बि रचायो आहे हीउ शायदि आहे शौक़ीन तुंहिंजो आज़ादु वरी तुंहिंजो आशिक़ु आहे ऐं आउं बि तुंहिंजे अचण जे आस में ताड़े जीअं तंवारियां थो ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां थो। वाह साईं वाह, ज़बरदस्त। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त मौसीक़ी जी तरफ़ हलूं। सूफ़ी नारायण असांजो बहितरीनु नौजवान कलाकार बि आहे ऐं तमामु सुठो हुनजो आवाज़ु सुरीलो आवाज़ु वरी शाइरी बि सुहिणी ॻाईंदो। ज़बरदस्त। संगत जी इजाज़त सां सूफ़ी खे ॿुधूं। हा साईं ज़फ़र साहिबु ऐं सूफ़ी लाइ हिकिड़ो शेर चवंदुसि। जी बिस्मिल्लाह। एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो आहे। वाह वाह। एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो आहे चंड हिन पिरीअ जे साम्हूं कंदो लिकण जो सायो आहे। वाह वाह। जॾहिं साम्हूं महबूब बीहे थो त अंदर जी जेका कैफ़ियत शाइर कीअं थो बयानु करे जीअं बाज़ अॻियां झिरकी ईअं दोस्त अॻियां दिलड़ी। वाह वाह। जीअं बाज़ अॻियां झिरकी ईअं दोस्त अॻियां दिलड़ी रुगो लुछेछ ऐं फतको ॼण सीर विधल हरणी। वाह साईं वाह। धक धक जे धमाकन ई मुंहिंजो साह सुकायो आहे एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो। बिस्मिल्लाह सूफ़ी साहब। सूफ़ी नारायण। मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में ओ फकीरी में दिलगिरी में ए फकीरी में दिलगिरी में लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी बुरा ढूंढन मैं चला बुरा न मिलिया कोई बुरा ओ बुरा ढूंढन मैं चला बुरा ढूंढन मैं चला बुरा न मिलिया कोई अपने आप में खोजिया मुझसे बुरा न को बुरा भला सबका सुन लीजिए बुरा भला सबका सुन लीजिए ओ कर गुजरान गरीबी में ओ कर गुजरान गरीबी में मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में ओ फकीरी में दरवेशी में ए फकीरी में दिलगिरी में लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में। मेरा मुझ में कुछ नहीं मेरा ओ मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तो तेरा
तुझको सौंपते क्या लागत है हाथ में कुंडा बगल में सौंटा, बगल में सौंटा, बगल में सौंटा, हाथ में कुंडा बगल में सौंटा, बगल में सौंटा, बगल में सौंटा, चारों दिशा जागीरे में, ओ चारों दिशा जागीरे में, मन लागो मेरो यार फकीरे में, मन लागो मेरो यार फकीरे में, ओ फकीरी में दिलगिरी में, ए फकीरी में दिलगिरी में, लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। कहे कबीरा सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, कहे कबीरा सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, साहिब मिल्या सबूरी में, मालिक मिल्या सबूरी में, लागो मेरो यार फकीरे में, मन लागो मेरो यार फकीरे में, ओ फकीरी में दिलगिरी में, ए फकीरी में दिलगिरी में, लागो मेरो यार फकीरे में, मन लागो मेरो यार फकीरे में। वाह साईं वाह, ताड़ी थी वञे सूफ़ी नारायण दास लाइ ज़बरदस्त।